नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में पोरे ज़मींदार जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ घरवारी ऐं मासूम ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। खिपरो जे शहीद चौक ते ॻोठ दोदो शाह जे रवासी पोरियत भागियो ओड पंहिंजे घरवारी ऐं बीमार ॿारड़ी समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़मींदार अब्दुल्ला शाह वटि केतिरनि ई सालनि खां हारी पे ते बनी कयां थो। गुज़िरियल 2 सालनि खां ज़मींदार फसल जो हिसाब किताब न पियो करे। गुरबत सबबि घर में खाइण लाइ का बि शइ न आहे रही। पोरियत अखियुनि मां नीर वाहींदे वधीक चयो त मुंहिंजो मासूम पुटु केतिरनि ॾींहंनि खां सख़्तु बीमार आहे। इलाज लाइ घर में 1 रुपयो न आहे। ज़मींदार खां पंहिंजो हक़ घुरण वियसि त सख़्तु तशदुद ऐं तज़लील करे धिका ॾेई रवानो कंदे पुलिस चढ़ाई समेत मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे। पोरियत वसवारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। कमांड किया जिते ॾिया सुभाणे ॾिया तो आख़िरी कमांड वयूं बसर विया थूम ॾे कोन आख़िरी थाणनि जा डसर नहीं बचा वठी हिते आया आहियूं। आख़िरी केरा छा आहे ज़िम्मेदार शाह आहे शाह जोइली जो दोदो शाह ॻोठ। तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो भागजन। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।